नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। के पीर जे ॻोठ खां ख़बर ॾींदा हलूं त एहसास कफ़ालत प्रोग्राम तहत मिलंदड़ 12,000 रुपया तालका किंगरी इंतज़ामिया ऐं BISP किंगरी जे असिस्टेंट डायरेक्टर हसन मेहदी जी लापरवाही ऐं करप्शन जे करे रोलरे जो शिकार थी विया आहिनि। BISP जे तालका किंगरी जे इंचार्ज हसन मेहदी ऐं एजेंट माफ़िया जी मिली भगत करे अवाम खे फुरण जा नवां तरीक़ा ईजाद करे छॾिया आहिनि। तालके जो समूरो अवाम ख़ासि करे पीर जो ॻोठ बॉइज़ हाई स्कूल सेंटर ते कलम 144 जी भंजकड़ी सां गॾु अवाम खे, जंहिं में घणी तादाद में औरतूं शामिल आहिनि जिन खे कोरोना जी बीमारी खां बचाव लाइ का बि कोशिश नथी कई वञे। पैसा वसूल कंदड़ औरतुनि 3 ॾींहनि खां पीर जो ॻोठ सेंटर ते डिवाइस मौजूदु न हुअण करे सिज लहण ताईं ख़ाली हथनि पंहिंजे घर वञनि थियूं। संदसि चवणु आहे त जेके बि पैसा कढण वारियूं डिवाइसूं आहिनि उहे तालका किंगरी जो असिस्टेंट डायरेक्टर हसन मेहदी डिवाइस सेंटर बजाए घरनि में इस्तेमालु कराए रहियो आहे ऐं सेंटर ते मौजूदु 2 मशीननि मां हिक में पैसा आहिनि, ॿी वरी लोकेशन न आहे। जॾहिं त एहसास कफ़ालत प्रोग्राम में मिलंदड़ रक़म लाइ ज़रियनि मुताबिक़ 10 खां 15 डिवाइस रखियूं वयूं आहिनि, जिन मां सिर्फ़ 2 डिवाइस पीर जो ॻोठ सेंटर ते रखियूं वयूं आहिनि, जेके पिणु नाकारा थी चुकियूं आहिनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।